अवां खे ख़बर ॾियूं पिया ख़ैरपुर मां डबरपाड़े में थींदड़ इलेक्शन में बदनज़मी पोलिंग ते वोटिंग रुकाई पई। अवां खे ख़बर ॾियूं पिया म्यूनिसिपल कमेटी ख़ैरपुर जे वार्ड नंबर 9 ते पोलिंग जो अमल रोकियो वियो। पुलिस मीडिया खे कवरेज खां रोके वरितो आहे। उम्मीदवारनि जा हिक ॿिए ते धांधली जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। म्यूनिसिपल कमेटी ख़ैरपुर जे वार्ड नंबर 9 ते पोलिंग जो अमल रोकियो वियो। पुलिस मीडिया खे कवरेज खां रोके वरितो आहे। उम्मीदवारनि जा हिक ॿिए ते धांधली जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। खैरपुर में तफ़सील मालूम कंदासीं गुलमीर फुल फोटो का जी। गुलमीर वधीक आगाह कजो। खैरपुर में बदनज़मी जो वाक़ियो पेश आयो है। वोटिंग बंद कराई वही है। छा सूरत-हाल है? जी, खैरपुर में ज़मीनी चूंड के हवाले से म्यूनिसिपल कमेटी खैरपुर के वार्ड नंबर 9 से वोटिंग जो सुबह 8 बजे का सिलसिलो शुरू थी वियो, जैमें एकड़ो उम्मीदवार है पीपी जो नोमान वसाण ए जीडी जो है आसिफ अली शाह राशिदी। जेके वोटिंग जो सिलसिलो जैसे सिलो हले पियो, जैसे करे एक भी में शक के मूजिब जो है पोलिंग स्टेशन बंद कराई हुई। जैसे डिप्टी कमिश्नर एसएसपी खैरपुर पहुंची करे पोलिंग बूथ जो खोलाए करे सिलसिलो शुरू करे है। जी ठीक है, मेहरबानी गुलमीर आगाह करण लाए।